डॉक्टर गुलाम अली अलाना साहब मशहूर माहिर लिसानियात डॉक्टर गुलाम अली अलाना जो सिंधी इल्म व अदब लाइ बेहद काराइतियूं ख़िदमतूं आहिनि। डॉक्टर साहब सिंधी ॿोली जे बुण बुनियाद ऐं असलियत खे ज़ाहिर करण लाइ तमामु अर्क रेज़ीअ सां कमु कयो आहे ऐं इल्म व अदब जे मैदान में बि वॾा कारनामा सर अंजाम ॾिना अथसि। सिंध जे हिन भलोड़ शख़्सियत जो जनमु ॻोठ थड़ ख्वाजा तालका जाती ज़िला ठठा में थियो। संदसि वालिद साहब जो नालो अल्लाह ॾिनो ख्वाजा हो। डॉक्टर साहब 15 मार्च 1930 ईस्वी में हिन धरती ते अखियूं खोलियूं। प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिलु कयईं। मैट्रिक NGV हाई स्कूल कराची मां कयऊं। संदसि तालीम ऐं तरबियत में वॾो हिसो वरितो। कराची में वज़ीर रहीम फ्री बोर्डिंग में रहिया ऐं सेठ मोहब्बत अली ऐं सेठ सुल्तान अली संदसि माली माउनत कई। डॉक्टर साहब 1953 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी मां BA ऑनर्स कई ऐं 1955 ईस्वी में MA कयईं। उन बाद 1963 ईस्वी में लिसानियात ऐं सूतियात में MA कयईं। 1973 ईस्वी में सिंध जे मशहूर बुज़ुर्ग ऐं आलम मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब जी सरपरस्तीअ में लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तालीम ते PhD कयऊं। अज़मत जी शुरूआत 1954 ईस्वी में सिटी कॉलेज हैदराबाद में लेक्चरार जे तौर ते कयऊं ऐं 1957 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी में लेक्चरार थिया ऐं काफ़ी वक़्तु सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंधलाजीअ जी ख़िदमत कयऊं। सिंधलाजीअ में डॉक्टर साहब सिंधी अदब ऐं सिंधी सकाफ़त जी महफ़ूज़ रखण में गर्दान क़दर ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। लाइब्रेरी खे बेहद तरक़ी वठरायऊं। कलमी नुस्ख़नि, पुराणनि किताबनि, हथियारनि, पहवार लिबास ऐं ज़ेवरात ऐं ॿियनि सकाफ़ती असासनि सां वास्तो रखंदड़ शयुनि खे ॻोल्हे फुल्हे गॾु करे महफ़ूज़ करण ऐं उन्हनि जी संभाल करण लाइ वॾा जतन कयऊं। साज़नि आवाज़नि लाइ शोबो क़ाइमु कयऊं ऐं अजाइब घर क़ाइमु कयऊं। दरअसल डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधलाजी जा मामार हुआ ऐं हिन अज़ीम इदारे खे बणाइण लाइ ऐं ठाहिण में अहम किरदारु अदा कंदड़ तौरु यादि कया वेंदा। डॉक्टर साहब 1983 ईस्वी खां 1999 ईस्वी ताईं अलामा इक़बाल यूनिवर्सिटी इस्लामाबाद जा वाइस चांसलर बि थी रहिया, जिते बि फ़ासिलाती तालीम जी बेहद ख़िदमत कयऊं। डॉक्टर साहब 1990 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी में वापसि अची 60 साल पूरा थियण ते रिटायरमेंट वरिती, पर संदसि इल्मी ख़िदमतनि करे सिंध यूनिवर्सिटी खेसि नॉन फॉर्मल एजुकेशन ऐं फ़ासिलाती तालीम ते प्रोफेसर तौरु मुक़ररु कयो, जिते बि वॾियूं ख़िदमतूं अंजाम ॾिनाई जेकी क़ाइमु आहे। डॉक्टर साहब तमामु घणनि इल्मी ऐं अदबी इदारनि जा मेंबर बि रहिया आहिनि। डॉक्टर साहब इल्मी अदबी कावशनि जे करे काफ़ी मुल्कनि जा सफ़र बि कया, जिन में बर्तानिया, बेल्जियम, फ्रांस, इटली, स्विट्ज़रलैंड, चीन, अमरीका, भारत, थाईलैंड, श्रीलंका, बहरीन, ॾखिण कोरिया, जापान ऐं नॉर्वे वग़ैरह शामिल आहिनि। डॉक्टर साहब उन्हनि मुल्कनि जे मुशाहिदो जो ज़िक्र अज़कार बि केतिरनि ई रिसालनि में कयो आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब पंहिंजे अदबी सफ़र जो आगाज़ नावल नवीस ऐं अफ़साना नवीस तौरु कयो। संदसि अफ़साननि जो मजमूओ चोर जे नाले सां 1954 ईस्वी में छपियो। बाद संदसि कुझु अफ़साना जहिड़ोक वरी कीन वरिया ऐं दरियाशाह मेहरान रिसाले में छपिया। डॉक्टर साहब जो नावल लाश बि पढ़ण वटां आहे, जोतोणीक 1953 ईस्वी में छपियो। बाद में डॉक्टर साहब पंहिंजो सॼो ध्यानु तहक़ीक़ तरफ़ ॾिनो। PhD दौरान लाड़ जे अदब ऐं सकाफ़ती तारीख़ ते तमामु वॾो तहक़ीक़ी कमु कयाऊं। ख़ासि तौरु लाड़ जी तारीख़, सकाफ़त, जाग्राफ़ी, लहजे, लोक अदब ऐं मशाहिर खे आम कयाऊं। 1961 ईस्वी में लंडन मां लिसानियात में MA करण खां पोइ ॿोली ते अहम कमु कयाऊं। ॿोली जी तारीख़, लहजनि, सूतियात, सूरत ख़ती वग़ैरह ते वॾे जाखोड़ी तहक़ीक़ कयाऊं ऐं लुग़त ते ध्यानु ॾिनाऊं। उन सिलसिले में संदसि अहम किताबनि ऐं सिंधी सूरत ख़ती, सिंधी सूतियात, सिंधी ॿोली जो बुण बुनियाद, सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी, सिंधी ज़बान जी बुनियादी लुग़त, सिंधी ज़ुबान जी कारोबारी लुग़त शामिल आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़नि लाइ सिंधी सेखारण कारण किताब सिंधी मुअल्लम लिखियाऊं। सिंधी अदीबनि जी ॼाण मोरा करण लाइ सिंधी लेखकनि जी डायरेक्टरी ऐं सिंध जे दीनी अदब जो
कैटलॉग रखण जूं रथाऊं सिंधलाजी में शुरू कयाऊं। डॉक्टर साहब काफ़ी मौज़ुअनि ते मज़मून ऐं मक़ाला बि लिखिया जेके मुख़्तलिफ़ किताबनि, रिसालनि ऐं जर्नलनि में शाया थिया। ऐं रज़ा इलाही सां सिंध अहिड़े जाखोड़ी पुट खां महरूम थी जा 28 नवंबर 2020 ते अहिड़ो जाखोड़ी इंसान असां खां विछड़ी हमेशह लाइ